मुझो आए दोस्त ज़ाहिद गोर गोर सां तो ॾिसी इन जो चाट जो रेड़ो आहे जिंदो चांदनी चाट जे नाले सां इन जो रेड़ो आहे ऐं हिते बीठो हूंदो आहे बाज़ार में हींअर रेड़ा बेड़ा खुली विया आहिनि हीअ ओरे खे छॾे ऐं ॿिए खे छॾे जेको आख़िरी अंबरा बीठो न कूलर वारो आख़िरी कूलर इहो इन जो रेड़ो आहे ऐं हिते चाट खपाईंदो आहे चाटनी चांदनी चटखारा ही पान गुटको तो खाए पान 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 दंद ॾेखार अब आप दोस्तों ने दंद ॾिसो दंद ॾेखार ही कटे दो सलाद जेकी असां विझंदा आहियूं हुन में छोलनि में विझी ॾींदा आहिनि बसर बसर ऐं अॼु हिकिड़ो नओं आइटम कटींदे हिनखे ॾिसां थो गजरूं ॻाढ़ियूं जेको हुन में विझींदो चाट में सो अॼु बाज़ार आहे ही दोस्त आहे मुंहिंजो मुल्तानी आहे हिनखे टिलू चवंदा आहिनि प्यार में सो वधीक तारीफ़ तव्हांखे पाण कराईंदो हा वाह सिंधी सिंधी अचे थी छा चवनि सिंधी में सिंधी में नालो ॿुधाए तारीफ़ कराए किथां जो नालो मुंहिंजो आहे मोहम्मद साजिद मुल्तानी ज़बरदस्त मौज़ा मुबारकपुर ज़िला मुल्तान हा हिते छा कंदो आहे हिते सब्जी खपाईंदा हुआ कीअं अॼु बाज़ार में मज़ो आहे अॼु बाज़ार में गंज मज़ो आहे हा न मतिलबु लुटे हथो ग्राहकनि खे अॼु डबल हथ छुरी फेराईंदा अच्छा वीडियो तो तुझे नेट ते के बाद खुला है बाजार भैया 8 महीने के माना हे वीडियो तो तुझे नेट ते हली वेंदो पोइ तूं माना तोखे त पकड़ींदा छो पकड़ींदा अॼु सस्तो खपाईंदो न माल सस्तो खपाईंदो वाकई हा माना हो जेको पहिरियों चई उहो मज़ाक हुयो हो मज़ाक हुयो हाणे सीरियस आहे सही सही माना थधी छांव ते अॼु वेठा आहियूं अॼु थधी वाकई जेको आहे तव्हां ॾिसी सघो था बाज़ार सॼो बाज़ार भरियल आहे हेॾां असांजो मामो वेठो त इहो हुयो मामू आहे सब्जी खपाईंदो आहे रेड़े ते भिंडियूं तूरियूं करेला टींडा जंहिंखे असां मेहा चवंदा आहियूं खपाए थो सो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे बाज़ार आहे इन लाइ लागी थो 2-3 वीडियो भरियूं था ऐं में बि अॻिते बि भरियूं दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं जीअं दोस्त ईंदा था वञनि पंहिंजो कमकार जे हवाले सां जेको कमु कनि था उहो तव्हांखे ॿुधायूं था त हीअ कमु कनि थधी छांव ते वेठा आहियो है न सही सही ज़बरदस्त चए थो थधी छांव ते वेठा आहियूं उस त ई पहिरियों हाणे छांव शाम ना लॻाइनि मज़ो थो अचे सो तमामु बहितरीनु